अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असां कुछ ॾींहं खां वठी जेको गवर्नमेंट अस्पताल मदईजी जे हवाले सां मुसलसल पिटूं था, ढोल वॼायूं था त हिते अस्पताल में डॉक्टर कोन्हनि ऐं गवर्नमेंट जी जेको आहे तो हिते मदईजी अस्पताल ऐं मदईजी आवाम सां अलाए कहिड़ी दुश्मनी आहे। पर दोस्तों, मां तव्हांखे अफ़सोस जी ख़बर ॿुधायां त हिते को डॉक्टर आहिनि, असांखे बि ख़बर न आहे। मां साहब बि आहियां ऐं असांजो अस्पताल सां एॾो वेझो तालुक बि आहे, पर मूंखे बि यकीन कयो त हिन वक़्त ते इहा ख़बर न आहे त को डॉक्टर पोस्टेड आहिनि ऐं को घर वेठा सुता पिया आहिनि। हींअर जेको आहे तो इंकशाफ थियो आहे त डॉक्टर जेके आहिनि मदईजी अस्पताल में पोस्टेड आहिनि। ॿिनि जे बारे में त ॿुधाइनि था पिया त हिकिड़ी लेडी डॉक्टराणी आहे जेका बागिड़जी जी आहे, उहा जेको ऐं ॿी जेका हिकिड़ो डॉक्टर आहे सुमरोताब जेको बडे जो आहे, ऐं उन्हनि जे लाइ ॿुधायो वञे थो त जेको मौजूदा MSR डॉक्टर आगा फरीद पठान, उहो माना लेती करे उन्हनि खे माना इजाज़त ॾेई छॾी आहे त तव्हां घर सुता पिया हुजो या पंहिंजा कमकार कयो। पर दोस्तों, मां तव्हांखे ॿी अफ़सोस जी ख़बर इहा ॿुधायां त कुझु ॾींहं पहिरियां मूंखे ख़ुदि पाण खे सम्झ में ॻाल्हि न पई अचे त इहो डॉक्टर फरीद पठान ईअं छो थो करे। जो मां उन खां तक़रीबन 10-15 ॾींहं पहिरियां मां वियुमि उनजे ऑफिस में, उनखे रिक्वेस्ट कई त साईं मां जेको आहे हॉस्पिटल ते हिकिड़ी सर्वे रिपोर्ट हलाइणु चाहियां थो, महिरबानी करे मूंखे थोरो फिगर ॾियो त हिते कुल सेंशन पोस्टूं डॉक्टरनि जूं घणियूं आहिनि ऐं डॉक्टर पोस्टेड घणा आहिनि, ऐं बाक़ी बि अमले जे हवाले सां थोरो बजट जे हवाले सां बि मूंखे ब्रीफ कयो थोरो महिरबानी करे तव्हां, त मां जेके सर्वे रिपोर्ट हॉस्पिटल ते हलाए सघां। त आख़िर गवर्नमेंट जी असां ॾिसूं त सही, पुछूं त सही गवर्नमेंट खां त मदईजी वारनि सां मदईजी जे अस्पताल सां आख़िर उन्हनि जी दुश्मनी कहिड़ी आहे जो इहे अस्पताल पटे वारनि चौकीदारनि जे हवाले करे छॾी अथऊं, डॉक्टर नथा ॾियनि। त डॉक्टर फरीद साहब मूंखे चयो त साईं माना असां वटि को अहिड़े क़िस्म जो रिकॉर्ड कोन्हे को। मूंखे त हैरत वठी वई। मां MSR डॉक्टर आहे ऐं उनखां हेड ऑफ इंस्टीट्यूशन आहे ऐं DDO पावर रखंदड़ इहा जेको आहे तो हॉस्पिटल आहे, त हिन जो रिकॉर्ड हिन खे न हूंदो। उहो टोटको बि डॉक्टर खे ॿुधायो त मां चवंदो अॼुकल्ह बि आहे त वेधनि, अॼुकल्ह असां वटि डॉक्टर जा ऑफिसर तबिको जेको बि आहे माना उनखे हलाइनि था इहे पटे वाला चौकीदार था। हाणे तव्हांखे बि माना तव्हांखे रिकॉर्ड जी पाण खे का ख़बर न आहे, 1.5 साल त थी वियो आहे तव्हांखे अस्पताल में, तव्हांखे इहा बि ख़बर न आहे त अस्पताल में कुल डॉक्टर घणा हुजणु घुरिजनि ऐं घणा आहिनि। वरी उहो क्लार्क खे तव्हां घुरायो, पर उनखे क्लार्क खे बि ख़बर न आहे। ईअं SHO आहे उनखे बि इहो मुंशी हलाईंदो आहे, DC आहिनि त उन्हनि खे बि क्लार्क ऐं ADC था हलाइनि, SP आहे त उनखे बि ईअं ई थो माना सिलसिलो हले। त असां वटि माना इहो ई जेको आहे तो चरको अहिड़े क़िस्म जो अंदोनाक सिस्टम थो हले। त हींअर थी ख़बर पए त को डॉक्टर ॼाणी वाणी रिकॉर्ड लिकायो आहे, छो त चोर माण्हू जेको हूंदो आहे उहो त चोरी लिकाईंदो आहे त मथां चोरी ज़ाहिर थी पए। सो बहरहाल अॼु जेको आहे तो दोस्तों डॉक्टर जेको DSO आहे डॉक्टर वसीमुद्दीन शेख, उन जेको आहे दौरो कयो आहे मदईजी अस्पताल जो, ऐं उन ॿुधायो त जेको सचाई न्यूज़ ते मुसलसल जेके ख़बरूं हलनि पियूं जंहिंमें इहो ॿुधाए पियो वञे त MS जे ऑफिस खे तालो लॻो पियो आहे, MS वते थो घुमंदो, त उन हवाले सां गवर्नमेंट जेका जेके अथॉरिटीज़ आहिनि उन्हनि नोटिस वरितो आहे। उन सिलसिले मां हिते विज़िट ते आयो आहियां। उन हवाले सां DSO सां बि मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे, अचो त तव्हांखे उहा ॻाल्हि ॿुधायूं। DHO शिकारपुर डॉक्टर वसीम शेख। अदा ये अॼु जी जेकी मुंहिंजी विज़िट हुई इन जो मक़सदु इहो त इहे जेकी क्लिप हली हॉस्पिटल जी MS जी, त MS जी हॉस्पिटल कमरो जेको आहे बंदि आहे, MS कोन्हे ऐं हिते ॿियूं दुश्वारियूं आहिनि मरीज़नि सां। सो मूंखे पंहिंजे स्पेशल सेक्रेटरी बि चयो त हितां जी विज़िट कयो ऐं मां मुंहिंजी ज़िमेदारी आहे, मां हूअं बि ईंदो रहंदो आहियां, तॾहिं हाणे बि वेझी हिकिड़ी विज़िट कई जेकी मां रिपोर्ट मथे पेश कई ऐं उन रिपोर्ट में मां ॼाणायो त हिते कहिड़ियूं दवाऊं मौजूदु आहिनि ऐं कहिड़ियूं न आहिनि, ऐं किन दवाउनि जो ऑर्डर ॾिनो वियो आहे CRC में, उहे अची वेंदियूं। ऐं हिते स्टाफ कहिड़ो आहे ऐं स्टाफ जी किल्लत आहे जंहिं ख़ासि करे डॉक्टर्स जी। उन मूं कुझु डॉक्टर्स असांजा पोस्ट ग्रेजुएशन ते वियल आहिनि ऑफिशियली, कुझु गैर हाज़ुर आहिनि। इन जी बि रिपोर्ट मां अॻु में मोकिले छॾी आहे ऐं उहा अहिड़ी रिपोर्ट मां अॼु ॿीहर बि ठाहे मोकिलियां थो पियो पंहिंजे जेके अथॉरिटीज़ ॾे मथे, हायर अथॉरिटीज़ ॾे। इंशाअल्लाह ताला उनजो फ्रूटफुल रिज़ल्ट कढिबो। ईअं कोन्ह छॾिबो, हीअ असांजो पंहिंजो शहर आहे, असांजी पंहिंजी हॉस्पिटल आहे ऐं मुंहिंजी ज़िमेदारी आहे ऐं मां अंदरि वञी करे सॼो सूरत हाल जो जाइज़ो वरितो आहे। जेकी रिपोर्ट मां मथे ॾींदुसि ऐं इंशाअल्लाह ताला असांजे लाइ उहा मुफ़ीद साबित थींदी ऐं असां पंहिंजे डॉक्टरनि खे बि वापसि कराईंदासीं ऐं जेके बि हिते असां वटि जेके किल्लतूं आहिनि उहे पूरियूं कंदासीं। अच्छा सर, बेहसियत DSO जेके अताई डॉक्टर ॼणा क्लिनिक सील बि कंदा आहियो तव्हां?
ऐं हिते जॾहिं त गवर्नमेंट हॉस्पिटल में डिस्पेंसर ऐं ड्रेसर जेको आहे उहो पेशेंट डील कनि था ऐं उन्हनि खे मेडिसिन। तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त इन में जेकॾहिं डॉक्टर मौजूदु आहिनि त डिस्पेंसर खे पेशेंट न आहिनि ॾिसणा, पर हाणे जीअं त डॉक्टरनि जी शॉर्टेज आहे उनजे करे उहो डिस्पेंसर वेठो ऐं मां हुनखे सख़्ती सां चई आयो आहियां त जेकॾहिं डॉक्टर न हुजे त तूं महिरबानी करे पेशेंट्स खे तव्हां अटेंड न कंदा कयो ऐं डॉक्टर खां ई अटेंड कराईंदा कयो। अच्छा, ॿियो त जेको हिते MS बेतौर जेको डिपोर्ट थियल आहे डॉक्टर आगा फरीद पठान, इनखे अवां इजाज़त ॾिनी आहे त तव्हां माना हफ़्ते में कुल 2 ॾींहं हॉस्पिटल वञो? इहा बेबुनियाद आहे यार। हाणे मूंखे जेको माण्हू सुञाणींदो हूंदो, मुंहिंजो रिकॉर्ड तव्हांजे अॻियां आहे त मां जेकॾहिं ईअं हुजां हा त मां अचण खां 30-40 डॉक्टर जेके भगोड़ा हुया, घोस्ट हुया, उन्हनि खे गवर्नमेंट जे हवाले कयो, उन्हनि जा शोकास निकिता ऐं जेकॾहिं मुंहिंजी नेचर में इहा चीज़ शामिलु हुजे हा त मां इहो एक्शन न खणा हा। अच्छा सर, ॿियो हिते तव्हां हींअर बि तव्हां ॾिसो त एम्बुलेंस हिते काई बि कान्हे का, ऐं एम्बुलेंस कॾहिं बि न हूंदी आहे। अवां महिरबानी करे जेके तेल जूं पर्चियूं आहिनि उहे त चेक करायो न, त जेके तेल वञे थो आख़िर वञे काॾे थो। ठीकु आहे, हाणे मां तव्हांखे ॿुधायां त हाणे तव्हांखे इहो मुबारक हुजे त हाणे 1122 जी सर्विस अची वई आहे चइनी तालुकनि में, उहा तव्हांखे मिलंदी ऐं जेके तव्हांखे तकलीफ़ूं दरपेश अचनि पियूं पहिरियों बि ॿियनि तालुकनि में बि उहे इनशाला न ईंदियूं ऐं उहा 1122 जी तमामु बहितरीनु सर्विस आहे ऐं उहा असांखे तमामु सुठी सर्विस ॾींदा। उहो त ठीकु आहे सर, हितां जी एम्बुलेंस काॾे वई आहे? हा, उनजी मां जांच करियां थो, उन सां मां ॻाल्हायां थो पियो ऐं इनशा ताला जेकी बि हिकिड़ी पॉज़िटिव चीज़ हूंदी, जेकी बि साफ़ सुथरी रिपोर्ट हूंदी उहा मां ज़ाहिर कंदुसि। ठीकु आहे सर, आख़िर में महिरबानी करे इहो ॿुधायो त आख़िर हिते डॉक्टरनि जी शॉर्टेज जेका? हा, शॉर्टेज डॉक्टरनि जी आहे। हिते 2 डॉक्टर कमु पिया कनि, हिकिड़ो MS आहे, ॿियो DMS आहे, उहो शाम में, ऐं हितां जा जेके 2-3 डॉक्टर आहिनि, हिकिड़ो डॉक्टर मां जेकी जांच कई आहे त उहो ऑफिशियली पोस्ट ग्रेजुएशन ते आहे, थोरो टाइम हुनजो बचो आहे ऐं उहो वापसि ईंदो, ऐं ॿियो डॉक्टर जेको आहे, जेको बडे जो मेडिकल ऑफिसर हो, उहो हिते कमु करे पियो अॻिले DHO जे ऑर्डर सां, उहो बि घोस्ट आहे जंहिंजो नालो डॉक्टर फ़हीम सूमरो आहे ऐं उहो मां रिपोर्ट करे छॾियो आहे पहिरियों बि। अॼु ॿीहर मां रिपोर्ट कयां थो, रिमाइंडर मोकिलियां थो, रिक्वेस्ट कयां थो गवर्नमेंट खे। ऐं डॉक्टर बेला आहे जेकी उहा काफ़ी टाइम खां हिते कोन्हे, उन जी बि मूं रिपोर्ट करे छॾी आहे। अच्छा सर, अॼु मां विज़िट कई हॉस्पिटल त एम्बुलेंस जे बारे में तव्हां कोन जांच लधी त काॾे वई आहे? हिते एम्बुलेंस नज़र ई नथी अचे। हा, एम्बुलेंस जे बारे में मूं जांच कोन कई आहे, एम्बुलेंस जे बारे में मां जांच कयां थो, इंशाअल्लाह ताला उहा बदिलूं।